सीआईए पुलिस छठो जी जबरदस्त कार्रवाई। ऑयल टैंकर जरिए गुटको माओ ऐं गुटको मटीरियल सप्लाई करण जी कोशिश नाकाम। वॾे मिक़दार में गुटको मटीरियल ऐं गुटको माओ हथ। इंचार्ज सीआईए पुलिस छठो इंस्पेक्टर मुमताज अली ब्रोही पंहिंजी टीम समेत खुफ़िया इतलाउ मिलण ते छठो सिजावल रोड ते हिक ऑयल टैंकर ते छापो हणी गुटको मटीरियल सप्लाई जी कोशिश नाकाम बणाईंदे गुटको मटीरियल सप्लायर हबचौकी बलूचिस्तान जे रहवासी जवाबदार अब्दुल करीम ब्रोही खे गिरफ्तार करे वरितो। पुलिस ऑयल टैंकर हिरासत में वठंदे 600 किलो गुटको मटीरियल ऐं 500 पैकेट गुटको माओ हथ करे जवाबदार ख़िलाफ़ ठठो थाणे ते गुटको एक्ट तहत केस दाख़िल करे वरितो आहे। होॾां हितां जे सुॼाण धुरिन सीआईए ठठो जी अहिड़ी कार्रवाई खे साराहींदे इंस्पेक्टर मुमताज अली ब्रोही ऐं संदसि समूरी टीम खे जस ॾिनो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।